झूलेलाल। सिंधी नाटक ॾिसण ज़रूरु ईंदा। 27 तारीख़ आर्तवार जे ॾींहुं सुबुह 11 वॻे खां। प्रीतम दास, दुआ, RNT मार्ग, इंदौर। साईं अवां सब अचो था न 27 तारीख़ आर्तवार ॾींहुं प्रीतमलाल दुआ सभागृह में नाटक जे मंचन ते वरी अचूं था हिकु नाटक खणी करे तव्हांजे साम्हूं। 27 तारीख़ आर्तवार ॾींहं जो 11 लॻे तव्हां सभु अचिजो। स्थान प्रीतमलाल दुआ सभागृह रीगल रहा 3। सभी भाई भेनरनि खे निमाणी विनती आहे कि सिंधी नाटक तो रचियो वञे। अचो सभी समय ते अची टाइम ते अची ॾिसो कीअं भाउ भेनर कीअं सिंधी भाषा खे वधाइनि था। सिंधी ॻाल्हायो, सिंधी कोठायो, सिंधी ॾिसो। अचो पोइ अचो था न हिकु नयो नाटक ॾिसण। आर्तवार ॾींहुं 27 तारीख़ सुबुह जो 11 वॻे पोइ जो पढ़ो। मां अनु, मां वासु। अचो अचो सिंधी नाटक ॾिसण अचो। आर्तवार ॾींहुं सुबुह 11 वॻे। अचो अचो 27 तारीख़ सुबुह जो 11 वॻे नाटक ॾिसण। प्रीतम दुआ सभागृह में सिंधी नाटक तो जरूर अचजो। तव्हांजो असां इंतजार कंदासीं। इंदौर वासियों अचो सिंधी समाज लाइ किशन चंद बेवस जो लिखियल हिकु नाटक पोढ़े जो परणो तव्हां लाइ पेश कंदासीं। 27 तारीख़ रीगल चौराहे ते न प्रीतम दास दुआ हाल जे अंदर सभु अचिजो। गॾु वेही करे आनंद वठंदासीं नाटक जो। पोइ अचो था न सभई सिंधी भाउर अचो। ऐं जॻह अथव प्रीतम दास सभागृह रीगल चौराहो। तारीख़ 27 फरवरी आर्तवार जो ॾींहुं सुबुह जो 11 वॻे। नाटक जो नालो अथव पोढ़े जो परणो।